अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद है तव्हां सभु ॿाहिरि ठीकु हूंदव, शाद हूंदव, आबाद हूंदव, हमेशह शाद आबाद हूंदव। तव्हां सभिनी ॿारनि जे सदके रब पाक असांजा भी गम परेशानी दूर कंदो। दोस्तों अॼु गर्मी आहे तमामु शदीद ऐं मां लटन समेत हे ॾिसो त मां विंझी रहियो आहियां ऐं मूंसां गॾु आहिनि मुंहिंजा नंढा। ऐं दोस्तों अॼु जो वीडियो तव्हांखे फुल रूटीन सॼे ॾींहुं ॾेखारींदुमि, वीडियो सां गॾु रहिजो ऐं ॾिसजो वीडियो असांजो पूरो। ऐं उमेद आहे त तव्हांखे अॼु व्लॉग तमामु पसंदि ईंदो। त दोस्तों अॼु मुकमल रूटीन तव्हांखे ॾेखारींदुमि, हुजो असां सां गॾु। हेलो दोस्तों, वेलकम कयां थो मां तव्हां सभिनी भाइरनि खे जेके सिंधी सम्झंदड़, सिंधी ॻाल्हाईंदड़ ऐं पूरे पाकिस्तान में जेके भी मुंहिंजा यानी कि पूरी वर्ल्ड में जेके भी मुंहिंजा दोस्त आहिनि सभिनी खे मां ख़ुशामदीद कयां थो, वेलकम कयां थो मां पंहिंजे चैनल ते। आउं आहियां वाजिद अली चन्ना, तव्हां ॾिसी रहिया आहियो वाजिद चन्ना व्लॉग। मां सभिनी दोस्तनि जो तमामु घणो शुक्रगुज़ार आहियां जेके दोस्त मूंखे सुठे तरीक़े सां सलाह ॾियनि था, मशवरो ॾियनि था, कमेंट्स कनि था ऐं जेके सिंधी ॿोलीअ खे सम्झनि था ऐं सिंधी ॿोलीअ सां प्यारु कनि था। आउं हिकु सिंधी आहियां, उमेदु आहे त जेके भी भाइर सिंधी सम्झंदड़, सिंधी ॻाल्हाईंदड़ आहिनि मुंहिंजी सपोर्ट लाज़मी कंदा। त दोस्तों हिनमहिल टाइम थी रहियो आहे ॾींहं जा 12 ऐं हिनमहिल मां पीअंदुमि चांहि। उन खां पोइ तव्हांखे मां ॾेखारींदुमि 1 बजे असां खाईंदासीं मानी। उन खां पोइ 1 खां 2 बजे ताईं कलाकु मां कंदुमि सिर्फ़ु रेस्ट। उन खां पोइ मां पंहिंजो खोलींदुमि शॉप। पूरे ॾींहं जी रूटीन आहे। त दोस्तों चांहि मुंहिंजी बिल्कुलु रेडी आहे ऐं आउं पी रहियो आहियां चांहि। त दोस्तों वीडियो सां गॾु रहिजो, वीडियो तमामु इंट्रस्टिंग आहे, वीडियो पूरो ॾिसिजो। हेलो दोस्तों, हिनमहिल टाइम थी रहियो आहे 2, मां खोलियो आहे पंहिंजो शॉप ऐं मूंसां गॾु आहे मुंहिंजो नंढो। छा करींदो हुआ? छा थो ठाहे? त हे पंहिंजी रांदि में लॻियल आहे मगन। असां खोलियो आहे पंहिंजो शॉप। त दोस्तों ॿाहिरी मौसम थोरो राहो आहे पर बरसाति जो कोई नालो निशानो कोन्हे। असां बि वेठा आहियूं, रब पाक रोज़ी ॾींदो, जेको नसीबु हूंदो मिलंदो लाज़मी। असां सां गॾु रहिजो, रूटीन ॾेखारींदुमि पूरे ॾींहं जी। थी वई 40 जूं पतियूं, ॿियो छा चई? ॿियो छा? 10 जा फोटा। सूजी कान्हे, सयूं अथई था। ते 10 जा फोटा ऐं असांखे चवां 40 जो। ॿियो छा था? 40 खंड। ॿी बि चवां 40 जी खंड। 4:30 असां हलाए रहिया आहियूं पंहिंजो शॉप। ॿाहिरि मौसम तव्हां ॾिसो त कड़कदार उस आहे ऐं गर्मी आहे पर हवा भी टाइट आहे, पर हे गर्मी पघर आहे। ऐं तव्हांखे मां ॾेखारियां ॿाहिरों उस तेज़ आहे, बरसाति जो फ़िलहाल कोई इम्कान कान्हे। मां तव्हांखे ॾेखारियां थो त मुंहिंजा नंढा छा करे रहिया आहिनि। त दोस्तों मां तव्हांखे ॾेखारियां, हीअ आहे मुंहिंजो वॾो पुटु, कंदु मथे कर, जेको स्कूल इंशाअल्लाह ताला अनक़रीब खुलण वारा आहिनि वेंदो। हिनखे शौक़ु आहे आईफोन जो। हे पंहिंजी ठाहे रहियो आहे आईफोन। हीअ हिन ठाही आहे आईफोन। हे 3 कैमरा आयूं अथई, प्लस में हे सूफ़ ठाहियो अथई पर थोरो नंढो सूफ़ ठाहियो अथई, पर महिनत आहे। इंशाअल्लाह ताला अलाह साईं चाहियो त वठंदासीं लाज़मी, पर क़िस्मत हीअ आहे। हीअ छा थो ठाहे? छा ठाहियो अथई बुआ? हिन मुंहिंजे नंढे ठाहियो आहे नांग, स्नैक सांप नांग। हिन नांग ठाहियो आहे। ॿार आहिनि रांदि रूंद में लॻा पिया हूंदा आहिनि। इहो बि शुक्र अल्हम्दुलिल्लाह, अलाह साईं सिहत ॾींदुनि, अलाह साईं भाग वक़्त बि भलो कंदुनि। असांजी इहा दुआ आहे हर वालिदैन जी पंहिंजे ॿारनि जे मथां हूंदी आहे। त दोस्तों व्लॉग जारी आहे ऐं जेके नवां दोस्त आहिनि उन्हनि खे भी दुबारा अर्ज़ु आहे त चैनल खे सब्सक्राइब कजो, असांजी सपोर्ट कजो। लंबो थी वेंदो, मुख़्तसिर सही आहे। हिनमहिल टाइम बि तक़रीबन 4:30 पौणा 5 थी रहिया आहिनि। मूंखे हिनमहिल करणी आहे दुकान जी सफ़ाई। ॿाहिरि थोरो शिनकार कंदो आहियां, गलियूं कचियूं आहिनि। ऐं इंशाअल्लाह ताला ज़िंदगी साथ ॾिनो त सुभाणे कंहिं नए मौज़ूअ ते इंशाअल्लाह ताला तव्हांखे का इंट्रस्टिंग को मज़ेदार व्लॉग ॾेखारींदासीं। अॼोको व्लॉग खे कयूं था हिते ई ख़तमु। मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में। तेसिताईं पंहिंजो रखिजो तमामु घणो ख़्यालु।
वरी बि हिकु दफ़ो असांजो अर्ज़ु आहे त वीडियो अगरि सुठो लॻो हुजे त लाइक करे छॾिजो, जे का कमी पेशी आहे त कमेंट्स तव्हां करे था सघो। मिलंदासीं नेक्स्ट टाइम। पंहिंजो रखिजो तमामु घणो। टेक केयर एंड अल्लाह हाफ़िज़।